झुडो लॻ 0 पॉइंट वटां कट न ॾियण ऐं पाणी जे कुदरती वहिकरनि तां कब्ज़ा न हटाइण ख़िलाफ़ झुडो में शहरनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि जे सॾ ते शटरबंद हड़ताल बाद सवें शहरनि जो मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ते टाउन कमेटी झुडो वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। शहर जी मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि अवामी तहरीक SDP शहरी एक्शन कमेटी वापारी एसोसिएशन ऐं ॿियनि पारां पाणी जे कुदरती वहिकरनि पराण ढोरो हाकड़ो ढोरो ते थियल कब्ज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध सरकार पाणी जे कुदरती वहिकरनि तां कब्ज़ा ख़त्म न कराए सघी आहे। अवाम पारां 0 पॉइंट खोलण लाइ 6 ॾींहनि खां शादी लार्ज वटि धरणो लॻल आहे, पर सिंध सरकार पाणी निकाल करण लाइ के बि क़दम न पई खणे। जेको अवाम सां वॾो ज़ुल्म आहे, हुननि जो मुतालबो आहे त पाणी जा कुदरती लंघ बहाल कया वञनि।